अऊज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या दोस्तों, रमज़ान जी पुॼाणी ते अल्लाह ताला मुसलमाननि जे लाइ रोज़ा जीअं जानी इबादत आहिनि, ईअं हिकिड़ी माली इबादत बि मुक़ररु फरमाई आहे। हर मुसलमान जे मथां हिकिड़ी रमज़ान जी पुॼाणी ते माली इबादत अल्लाह ताला ऐं उन जे हबीब अरबी मजीद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुक़ररु कई आहे, जंहिंखे सदक़े फितरो या फितरानो वग़ैरह चवंदा आहियूं। ये इबादत रोज़ेदारनि जी कोताहियुनि कमियुनि कजुनि खे ख़तमु कंदी आहे। ग़रीबनि मिस्कीननि जी ईद जी ख़ुशी में उन्हनि जे इज़ाफ़े जे लाइ, उन्हनि जी माली सहायता जे लाइ मदीने वारे साईं इहा ज़िमेदारी हर मुसलमान जे मथां मुक़ररु फरमाई आहे। फितरे जी वॾी फ़ज़ीलत आहे, छो त हिन सां मुआशिरे में हमदर्दी पैदा थिए थी, हिक ॿिए में मुहबत पैदा थिए थी, भाईचारो पैदा थिए थो। जॾहिं मालदार माण्हू पंहिंजे माल मां कुझु हिसो ग़रीबनि खे ॾे, मिस्कीननि खे ॾे, त उन्हनि जी दिलयुनि में, मिस्कीननि मोहताजनि जी दिलयुनि में ख़ुशी पैदा थींदी आहे त यार असांजी ईद थी वई, असांजी ज़रूरतूं पूरियूं थी वियूं। इन में फिक्रे अदा करण सां मुआशिरे में बराबरी जो एहसासु पैदा थींदो आहे। जीअं ईद जे ॾींहुं ग़रीब मिस्कीन माण्हू बि चङनि चौखनि सां गॾिजी अचे, हिकिड़ी सिफ़ में सुठनि कपिड़नि सां गॾिजी अची बीहंदा आहिनि। इहो असांजे फिक्रे अदा करण सां मुमकिन थी सघे थो। इन करे मुसलमाननि जी घुरिजे त फितरो ख़ुशि दिली सां अदा कनि, रड़ी दाऊं करे हाणे रमज़ान में रोज़ा बि रखूं ऐं साईं मुंहिंजा एॾो वॾो तराबियूं इबादतूं कयूं, हाणे वरी माली फितरो बि ॾियूं न, ख़ुशि दिली सां अदा कयो। छो त इन अमल जे ज़रिए अल्लाह ताला राज़ी थींदो आहे, मदीने वारो साईं राज़ी थींदो आहे, सवाबु मिलंदो आहे, अजुर मिलंदा आहिनि ऐं अल्लाह ताला बाने खे बरकतूं अता फरमाईंदो आहे। दुनिया आख़िरत जो ख़ैर फितरे जे सदक़े अता कयो वेंदो आहे। अरबी ॿोली में लफ़्ज़ फित्र जी माना आहे रोज़ो खोलण या इफ़्तार करणु। कामूस मुहीत वारो फरमाए थो त अल फित्रो अशिक्को अल फथ व मिन फित्रि साइम ऐं कसरे सौमिही। फित्र जो असल मतिलबु आहे खोलण या टोड़ण। इन मां फित्रो साइम यानी रोज़ेदार जे रोज़े खोलण जो मतिलबु वरितो वियो आहे। जॾहिं असां ईद उल फित्र चवंदा आहियूं त इन जो मतिलबु आहे त रोज़े खोलण वारी ईद, खाइण पीअण वारी ईद, सम्झो था। ऐं ॿियो इन जो हिकिड़ो लुग़वी बुनियादी मतिलबु इहो आहे त जन बुज़ुर्गनि चयो आहे त फित्र फितरत मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे पैदाइश। फितरत माना पैदाइश। इन करे जो बदन जी ज़कात फित्रे जे ज़रिए, रोज़े जे ज़रिए अदा कई वेंदी आहे। फित्रे रोज़ेदार जेको रोज़ो रखंदो आहे न, मदीने वारे साईं फरमायो त रोज़ो इंसान जे जिस्म जी ज़कात आहे। छाकाणि त इंसान पंहिंजे वजूद जो शुक्रानो अदा करे रोज़ो रखे थो, इहो पंहिंजे वजूद जो शुक्र अदा करे थो, पंहिंजी ज़कात अदा करे थो। पोइ उहा इबादत साईं करीमन फरमायो आसमाननि ॾे वेंदी आहे, विच में लड़की पवंदी आहे। फित्रो उनखे मथे पहुचाइण जो कमु कंदो आहे। शरीअत जे इस्तिलाह में फित्रे मां मुराद उहो वाजिब सदको आहे जेको रमज़ान जा रोज़ा ख़तमु थियण ते ईद उल फित्र जे ॾींहुं मख़सूस माल, अनाज या रक़म जी सूरत में मिस्कीननि खे अदा कयो वञे। इन माली अदायगी ऐं ख़ैरात खे शरीयत जे इस्तिलाह में सदक़े फित्र सॾियो वेंदो आहे। इन जा ॿ वॾा मक़सद आहिनि। फित्रे अदा करण जा ॿ वॾा मक़सद आहिनि। हिकु त रोज़े दौरान थींदड़ जेके गैर मामूली ग़लतियूं आहिनि, बेवकूफ़ियूं आहिनि, रोज़े दौरान जेकॾहिं का गिला थी वई, ग़ीबत थी वई, को गुनाह थी वियो, अखियूं बुराई ॾिसी वेठियूं, ज़बान बुरो ॻाल्हाए वेठी, या अहिड़ो को बेहूदा अमल थी वियो रोज़े दौरान, जॾहिं माण्हू फित्रो अदा कंदो आहे त रोज़ेदार जे थियल गुनाहनि बेहूदगियुनि जे बदिरां इहो फित्रो कफ़ारो बणिजी वेंदो आहे। अल्लाह ताला उहे गुनाह बख़्शे छॾींदो आहे, रोज़नि खे पाक करे छॾींदो आहे। जीअं
रोज़ो इंसान जी जान जी ज़कात आहे, माण्हू जे जान जी ज़कात आहे, ऐं रोज़े जी ज़कात वरी अल्लाह ताला फित्रे जी सूरत में बयान फरमाई आहे। ॿियो मक़सद फित्रे अदा करण जो इहो आहे, हिकिड़ो त पंहिंजी जान जो फ़ाइदो, ॿियो ईद जे ॾींहुं ऐं ख़ुशी जे ॾींहुं रमज़ान जी पुॼाणी ते मोहताजनि खे खाइण ऐं पीअण जो सामान मुहैया करे सघिजे, जीअं उन्हनि खे सुवाल करण खां बेनियाज़ कयो वञे। मोहताज आहे उनखे एतिरो माण्हू ॾेई छॾे फित्रे जी सूरत में त उनजी मोहताजी ख़तमु थी वञे, उनखे कपिड़नि वठण जे लाइ, घर जो ख़र्च हलाइण जे लाइ, या ईद जे ॾींहुं पंहिंजे बचनि खे सुठो चङो खाराइण जे लाइ उनखे घुर सुवाल न करिणो पवे। फित्रे जी सूरत में मोहताजनि जी मोहताजी खे ख़तमु कयो वञे। फित्रे जो ॿियो वॾो अहम मक़सदु इहो आहे। मदीने वारे साईं खां हज़रत सईदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करे सुनन अबू दाऊद शरीफ जी हदीस आहे, क़ाल फरद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़कातल फित्र तुहरतन लिस्साइम मिनल लग़्व वररफ़्स वतुअमतिन लिलमसाकीन। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फित्रो सदक़े फित्र मुसलमाननि मथां इन जे करे फ़र्ज़ कयो जीअं रोज़ेदार खे रोज़नि दौरान बेहूदा ॻाल्हियुनि, गुनाहनि, बदकारियुनि खां पाक करे छॾे ऐं मिस्कीननि जे खाइण पीअण जो बंदोबस्त कयो वञे। मन अताहा क़ब्ल सलाति फहिय ज़कातुन मक़बूलतुन। मदीने वारो साईं फरमाए, जे माण्हू फित्रो ईदुल फित्र ईद नमाज़ खां अॻु में अदा कयो त इहा उनखे क़बूल थियल ज़कात जी सूरत आहे। ज़कात जेतिरो अजर ऐं सवाब ॾिनो वेंदो। ऐं वमन अताहा बाद सलात फहिय सदक़तुन मिन सदक़ात। पर जेकॾहिं ईदुल फित्र खां बाद में अदा कयई, मदीने वारो साईं फरमाए त इहो ख़ैरातुन मना ख़ैरात थी वेंदी। हो जेको वॾो अजर आहे, वॾो इनाम आहे। ज़कात अशीरिन अलल अब्द वल हुर्र वज़कर वल उन्सा वस्सगीर वल कबीर मिनल मुस्लिमीन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि मां गुलामनि ते, आज़ादनि ते, मर्दनि ते, वॾनि ते हर हिक जे फित्रो वाजिब करार ॾिनो ऐं उन जो तइदाद खजुनि जो हिकु सा या जवनि जो हिकु सा, कणक जो हिकु सा तक़रीबन 3 सेरनि जे बराबरि थींदो, 2 सेर या 2 किलो उन जे बराबरि थींदो। इहो पोणा 2 किलो या 2 किलो एतिरो हर मुसलमान जे मथां मदीने वारे साईं फित्रो वाजिब करार ॾिनो। ऐं अमर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिज़कातिल फित्र अन तुअद्दी क़ब्ल ख़ुरूजिन नास इला सलात। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमाया, सही मुस्लिम शरीफ जा लफ़्ज़ आहिनि त फित्रानो ईद नमाज़ खां निकिरण खां अॻु में अदा कंदा कयो। पहिरियां अदा कयो जीअं मिस्कीननि ताईं उन जो हक़ पहुचे ऐं उहे मिस्कीन ख़ुशी सां ईद ते तव्हां सां शरीक थी सघनि। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंजुल उम्माल में हदीस अल्लामा इब्न हिंदी शाहीन रहमतुल्लाह अलैहि रिवायत कई आहे त शहर रमज़ान मुअल्लकुन बैन समाई वल अर्द। रमज़ान जा रोज़ा आसमान ऐं ज़मीन जे विच में टंगजी वेंदा आहिनि, बीही वेंदा आहिनि, न अॻियां वेंदा आहिनि, न वापसि ईंदा आहिनि, न पोइते न हेठि, विच में फासी वेंदा आहिनि। ला यरफउ इल्ला बिज़कातिल फित्र। जेसी माण्हू ज़कात फित्र अदा न करे, फित्रो अदा न करे, तेसीं टंगिया बीठा हूंदा आहिनि। जीअं जो फित्रो अदा कंदो उहे रोज़ा वञी अल्लाह जी बारगाह में पहुचंदा आहिनि, ख़ैर सां क़बूलियत माणींदा आहिनि जॾहिं माण्हू फित्रो अदा कंदो आहे। तव्हां ॻाल्हि सम्झो था ऐं फित्रे ॾियण जो मक़सदु छा आहे? सॼे दारक़ुतनी शरीफ़ में हदीस मुबारक आई आहे। हज़रत सैयदना इब्न उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए त फरद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़कातल फित्र। फित्रो मदीने वारे साईं हिन जे करे फ़र्ज़ फरमायो, लफ़्ज़ फ़र्ज़ आहे, हिन जे करे फ़र्ज़ फरमायो त अग़्नूहुम फी हाज़ल यौम। मदीने वारे साईं ईद जे ॾींहुं तक़रीर कंदे फरमायो त अॼोके ॾींहुं ईद जे ॾींहुं मिस्कीननि खे फित्रो ॾेई उन्हनि खे सुवाल खां बेनियाज़ करे छॾियो। सुभान अल्लाह। माना फित्रे जो हिकिड़ो अहम तरीन मक़सदु मदीने वारे साईं जी हिन हदीस में बयानु कयो। इस्लाम चाहे थो त ईद रुगो मालदारनि जे लाइ न हुजे, अमीरनि जे लाइ न हुजे, पैसे वारनि जे लाइ, ज़मींदारनि जे लाइ न हुजे, पर ग़रीबनि लाइ बि
ईद जो ॾींहुं ख़ुशियुनि जो ॾींहुं बणजणु घुरिजे। तव्हां जांच लहो, मिस्कीन आहे, को ग़रीब आहे, उनखे वञी फितरो अदा कयो। मिस्कीन वटि एतिरो माल या अनाज पहुचायो वञे, पैसो पहुचायो वञे पंहिंजे फितरे जी सूरत में। जो ईद जे ॾींहुं अॻियां अचे त कंहिंजे आॾो हथ न फैलाए, कंहिंजे आॾो साईं मुंहिंजा सुवाल न करे, उनजी इज़त नफ़्स मजरूह न थिए ऐं उहो इज़त सां एतिराम सां तमामु मुस्लमाननि सां ईदगाह में ईद जी ख़ुशियुनि में बराबरि थी वञे। ऐं हिन हदीस में साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़लुहुमा लफ़्ज़ इरशाद फरमायो, अक़लुहुमा यानी उन्हनि खे गनी ऐं बेनियाज़ करे छॾियो। मतिलबु आहे त कंहिं एतिरी रक़म जो खाधे पीते जे बारे में, रोज़ी रोटी जे बारे में उन्हनि खे एतिरो ॾिनो वञे मिस्कीननि खे जो उहे घुर सुवाल खां बेनियाज़ थी वञनि। ॿियो सम्झण जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो रुॻी फितरो अदा करे, फितरे जी क़ीमत अदा करे माण्हू। ॿियो त उनखे इज़ाफ़ी माल बि ॾींदा कयो। हाणे लाज़मी आहे, हाणे सदके फितर जी हींअर क़ीमत मूं फी माण्हू जी ॾिठी आहे 240 रुपया आहे। 240 रुपयनि में केरु बेनियाज़ थींदो? कहिड़ो वॻो वठी सघंदो, केतिरो घर जो ख़र्चु वठी सघंदो? मदीने वारो साईं जो फरमाए फितरो त अदा कयो, पर उन सां गॾु अलाह तव्हांखे मालदार बणायो आहे, पैसे वारो बणायो आहे, दौलतमंद बणायो आहे, त इज़ाफ़ी माल गॾाए, फितरे जी क़ीमत सां गॾु इज़ाफ़ी माल गॾाए मिस्कीननि खे ॾियो त जीअं उनजी मोहताजी बाक़ी न रहे। ईद जे ॾींहुं मोहताज न हुजे ऐं उनखे अलाह ताला मोहताजी खां पाक करे छॾे, मिस्कीनी खां पाक करे। ऐं जॾहिं मिस्कीनी ख़तमु थींदी आहे त चेहरे ते हशाशत बशाशत थी, पैसो वॾी शइ आहे, पैसो वरी हज़रत साईं ने फरमायो त हेॾे लाड़ में हिकिड़ो फ़क़ीर हुयो, वफ़ात करे वियो, अलाह हुनजी बख़्शिश फरमाए। छोकिरनि में वेठे त छोरा 500 जो नोट मुंहिंजी चेल सां ॿधी छॾियो, त पैसा न हूंदा त ॿनी जे ॿारे ते मुंहिंजो लाश पियो हूंदव। पैसो अहिड़ी शइ आहे त मुर्दनि खे जीआरे छॾे, बीमारनि खे उथारे छॾे। इन जे करे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मिस्कीननि खे एतिरो ॾियो जो उहे ईद नमाज़ ते अचनि त ख़ुशबाश थी अचनि। ऐं फितरे जा कुझु मसाइल आहिनि जेके मुख़्तलिफ़ किताबनि में आया आहिनि, उहे ॿुधो ऐं उन मुताबिक़ फितरो अदा कयो त जीअं फितरे जी ज़कात, फितरो असांजो जेको अदा थिए थो उहो सही माना में अदा थिए, सही मतिलब ताईं पहुचे, उनजो अलाह ताला असांखे सही सही अजुर ऐं सवाब अता फरमाए। सदके फितर वाजिब आहे हर मुस्लमान जे मथां। ओ उमिरि जो उन में वक़्तु क़ैद न आहे त कहिड़ी उमिरि में अदा करे, नंढो आहे या वॾो आहे, सगीर आहे या कबीर आहे, कहिड़ी बि उमिरि हुजे उन में सदको फितर वाजिब आहे हर मुस्लमान जे मथां, अदा करणु लाज़मी आहे। ऐं फितरो साकित न थींदो आहे, किरंदो न आहे। माना ईद खां पोइ ईद ताईं अदा न कयोसीं त हाणे माफ़ थी वियो, न। ओ जे ईद खां अॻु में अदा कंदो त अफ़ज़ल आहे, हदीस ॿुधायो कान्हे। ईद खां अॻु में अदा कयो या रमज़ान में हिन ॾींहंनि में अदा करे छॾियो त मिस्कीननि ताईं उहो फितरो पहुची वञे त उनजो अजुर ऐं सवाब आहे। पर हिकिड़ो माण्हू ईद ताईं ॾेई न सघियो, उहो चवे त हाणे मुंहिंजे माफ़ थी वियो, ईद नमाज़ थी वियो आहे, हाणे फितरो अदा कबो न। फितरो साकित न थींदो आहे। फितरो तव्हां ईद गुज़री वञे, शवाल गुज़री वञे, दुलक़द अची वञे, दुलहज अची वञे, फितरो ॾियणो आहे। ॻाल्हि सम्झो था न सम्झो? इहो माफ़ कोन थींदो आहे। जेकॾहिं मालदार आहियो, साहिब निसाब आहियो त तव्हांजे मथां सदका फितर वाजिब आहे, उहो तव्हांखे ॾियणो आहे, हर हाल में ॾियणो आहे। ऐं सदका फितर माण्हू ते जेको इंसान उन ते वाजिब न आहे, इहो माल ते वाजिब आहे। हर को माण्हू जेको मालदार आहे, जंहिं वटि माल आहे, अगरि माण्हू मरी वियो, मरी वञे त उन ते सदको फितर न आहे। ईद जे ॾींहं ते पिरह फुटण खां अॻु में जेकॾहिं माण्हू मरी वियो त उनजे मथां फितरो लही वियो, उनजो फितरो अदा कोन कबो, छो त इहो माण्हू जे मथां न आहे, माल जे मथां आहे। माण्हू मरी वञे उनजे मथां फितरो अदा न थींदो। पर जेकॾहिं ईद जे ॾींहुं पिरह फुटण खां अॻु में जेकॾहिं को ॿार ॼमी पवे, ताज़ो ॼावल ॿार आहे, मालदार जे घर में पैदा थियो त उनजो फितरो अदा करणु वाजिब आहे। जेको माण्हू मरी वियो उन सां फितरो लही वियो, जेको माण्हू ॼमे थो उनखे हर हाल में ईद खां अॻु में ॼमी वियो त उनजो फितरो अदा करणु वाजिब आहे। सदके फितर कंहिं ते वाजिब आहे? सदके फितर हर मुस्लमान आज़ाद साहिब निसाब ते वाजिब ऐं फ़र्ज़ आहे। जंहिंजो निसाब हाजत असली खां फारिग माल हुजे ऐं माण्हू आकिल हुजे,
अकुलमंद हुजे, इहो शर्त न आहे अकुल वारो आहे या चरियो आहे, हर हिकु मुस्लमान ते फितरो वाजिब आहे। हा, बाक़ी साहिब निसाब हुअण शर्त ज़रूरी आहे। फितरे लाइ साहिब निसाब जो मतिलबु छा आहे त एतिरो माल हुजे जेको ज़रूरत खां ज़ाइद आहे, फितर जीअं घर कपिड़ा इस्तेमाल जा औज़ार सुवारी वग़ैरह खां अलावा जेको माल हुजे ऐं माण्हू साहिब निसाब हुजे जंहिंते ज़कात फ़र्ज़ आहे उन ते फितरो फ़र्ज़ आहे। पर जेको माण्हू साहिब निसाब न आहे ईअं ई फितरो अदा करे थो त हुनजो अजुर सवाब अलाह ताला उनखे अता फ़रमायो। हिकिड़ा माण्हू चवंदा बाबा असां साहिब निसाब न आहियूं, असांते ज़कात फ़र्ज़ न आहे, असां फितरो अदा न कयूं, असां साहिब ज़कात न आहियूं, फितरो असांते वाजिब न आहे सो असां अदा नथा कयूं। न, तव्हां जेकॾहिं ज़रूरत खां वधीक ज़ाइद माल आहे, पैसो वधीक आहे, तव्हां वटि अलाह ताला इज़ाफ़ी माल ॾिनो आहे, एतिरो जो तव्हां खाई पी सघो था, तव्हां वटि इज़ाफ़ी कपिड़ा आहिनि, तव्हां वटि इज़ाफ़ी खाइण पीअण जो माल आहे, इज़ाफ़ी एतिरी पघार अचे थी जो तव्हां ज़कात अदा करे सघो था, त पोइ तव्हां ज़कात इहो फितरो अदा कंदा कयो, ज़रूरी आहे। इन जे लाइ चूं चुरा न कयो, इन में कीबायो न, कंजूस न थियो। अलाह जी राह में साल में हिकिड़ो दफ़ो नंढड़ो निसाब आहे, हूअं असां मुंहिंजा होटलुनि ते ख़र्च में पखनि में लखे रुपया लुटाए छॾींदा। अलाह जी राह में मुंहुं किनो कंदासीं, फितरो ॾियूं या न ॾियूं, अदा कयूं या न कयूं, ॻाल्हि सम्झो था? सम्झो था? जेकॾहिं को नाबालिग ॿार आहे या मजनून शख़्स आहे, पर जेकॾहिं साहिब निसाब हुजे त उन ते बि सदक़े फितर लाज़िम आहे। सम्झो था? चरियो आहे, ईअं न त चरे ते जीअं निमाज़ फ़र्ज़ न आहे, पागल आहे, मजनू आहे, उन ते निमाज़ फ़र्ज़ न आहे, रोज़ो फ़र्ज़ न आहे, पर फितरो वाजिब आहे। जे साहिब निसाब अमीर जे घर में आहे पर हू पाण अदा न करे, ॿार नंढड़ो पाण सदको फितर नथो ॾेई सघे, चरियो माण्हू पाण नथो अदा करे सघे, पर उनजो जेको सरपरस्त आहे, वली आहे, उनजो अॻवान आहे, अबे जी सूरत में आहे, भाउ जी सूरत में आहे, भॻवान जी सूरत में आहे, उहो माण्हू उनजो ज़कात फितरो अदा कंदो। साहिब निसाब ते पंहिंजे तरफ़ां पंहिंजे नाबालिग औलाद नंढनि ॿारनि जो फितरो वाजिब आहे। जेको साहिब निसाब माण्हू आहे पंहिंजे नाबालिग ॿारनि जो फितरो अदा कंदो। सम्झो था? घर जो जेको सरबराह आहे, पीउ आहे, उहो पंहिंजे ॿारनि जो, जेकॾहिं ज़ाल पाण साहिब निसाब आहे, पाण माली वुसअत रखण वारी आहे, त ज़ाल पंहिंजो फितरो पाण अदा कंदी। पर जेकॾहिं मातहत आहे, उनखे ख़र्च पखो मुड़ुस पाण थो अदा करे, मुड़ुस ॾेई रहियो आहे, त ज़ाल जो फितरो बि मुड़ुस जे मथां वाजिब आहे, उहो अदा कंदो। ऐं बाक़ी आहे नौकर चाकर आहिनि या ग़ुलाम आहिनि जेके ख़िदमत गुज़ार आहिनि, उन्हनि जो फितरो जेकॾहिं माण्हू उन्हनि जी इजाज़त सां, उहे पाण इजाज़त ॾियनि, उन्हनि ते एहसान कंदे फितरो अदा करे त उन्हनि जो फितरो अदा थी वेंदो। पर नौकरनि जो फितरो अदा करणु शरअन वाजिब न आहे, मालिक जे मथां, सरबराह जे मथां, अॻवान जे मथां फ़र्ज़ न आहे त नौकरनि जो फितरो अदा करे, नौकर पंहिंजो फितरो पाण अदा करे। ऐं सदक़े फितर लाइ रोज़ो शर्त न आहे, रोज़ो रखे त पोइ फितरो अदा कंदो। हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि बाबा रोज़ा रखिया पर मां बीमार हुयसि, रमज़ान सॼो बीमार हुयसि, या मां उमिरि जो वॾो थी वियुसि, रोज़ा मूंखे साक़ित थी विया, मां उनजो ईअं सदको ॾींदो रहियुसि, ख़ैरात कंदो रहियुसि, कफ़ारो अदा कंदो रहियुसि, या अहिड़ी बीमारी में मुब्तला हुयो जंहिंमें नौजवान त आहे पर बीमारी में मुब्तला हुयो, रोज़ा न अदा करे सघियो, सॼो महीनो खटंदे पियो हुयो, रोज़ा न अदा कई, हाणे मूंखे फितरो फ़र्ज़ न आहे, न, हरगिज़ न। उनखे रोज़ा फितरे जे लाइ ज़रूरी न आहे, फितरो हर कंहिं ते माल जे मथां फ़र्ज़ आहे, उहो अलॻि सां अदा कंदो, अलॻि सां इबादत आहे। ॻाल्हि सम्झो था? जेकॾहिं को शख़्स ईद जे ॾींहुं पंहिंजे घर खां परे या मुसाफ़िर आहे, सफ़र में बि पोइ पाण उते अदा करे या घर वारनि खे चयो पंहिंजे घर मां फ़ोन करे चयो हिते अदा कयो त उहो अदा थी वियो। हा, उहो माण्हू जेको अरब में रहे थो, मुंहिंजा किबला आलम फरमाईंदा अरब में या ॿिए मुल्क में रहनि था, उहे चवंदा त असां पंहिंजो फितरो हिते पाकिस्तान में अदा कयूं, उहे साकिन न आहिनि हुते। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू सऊदी अरब में रहे थो, दुबई में रहे थो, यूरोप में रहे थो, त उहो पंहिंजो मुंहिंजा किबला आलम मुर्शिद दिलबर साईं फरमाईंदा आहिनि त मानी हिते था खाओ, वरी फितरो था ॾियो हिते ॾियो। हुते रियालनि में डॉलरनि में फितरो ॾियणो थो पए, हिते रुपयनि में ॾियणो थो पए। हाणे बसि उते मुंहिंजा 240 रियाल ॾे, हिते 240 रुपया ॾे, फ़र्क़ु थी थो पोइ बचण जे लाइ हिते फितरो अदा कनि। साईं हिकिड़े पुछा कयो, साईं त मां फितरो हिते अदा कयां होॾे अदा कयां, कमायां थो हिते सऊदी में,
फरमाए मानी हिते तो खाई पाकिस्तान में घुराए खाई तो मानी दे फितरो बुते अदा कर तो जेकॾहिं वो माण्हू फितरो अदा करे पंहिंजे ॻोठ में अदा थी पर असांजा क़िबला मना फरमाईंदा आहिनि इहो आम मुसाफ़िर जी सूरत न आहे जेको कमाइण जे लाइ रहियो पियो आहे इहो मुसाफ़िर न आहे मुसाफ़िर सफ़र 15 ॾींहनि खां घटि ॾींहं रहण वारे माण्हू जे लाइ थींदो आहे हिकिड़ो माण्हू साईं मुंहिंजा पाकिस्तान मां निकितो ॿाहिरि मुल्क वञी 15 ॾींहनि खां वधीक हिकिड़े शहर हिकिड़ी जाइ ते रहण जो उनजो इरादो आहे त उहो मुसाफ़िर शुमार थींदो 15 ॾींहनि खां घटि पर जे 15 ॾींहनि खां 16 ॾींहं आहे 17 ॾींहनि जो इरादो अथसि त उहो मुसाफ़िर न आहे उहो मुक़ीम आहे उहो निमाज़ पूरी पढ़ंदो उन ते उहो मुक़ीम वारा अहकाम नाज़िल थींदा हुकुम जारी थींदा सम्झो था गैर साहिब निसाब जेको माण्हू साहिब निसाब न आहे साहिब ज़कात न आहे जेको ज़कात अदा करे सघे त उन जे लाइ शरई तौर ते सदक़े फितर वाजिब न आहे वरी मिस्कीन जे मथां को बोझ आहे उन जे मथां फितर वाजिब न आहे पर जेकॾहिं पंहिंजी ख़ुशी सां फितरो अदा करे सवाब समझी ऐं अल्लाह जी रज़ा जे लाइ ऐं इहे जेके हदीसूं ॿुधायूं त रोज़ो टंगजी थो वञे उनखे मलहूज़ रखंदे पंहिंजो फितरो अदा करे त उन जे लाइ जाइज़ आहे उनखे अल्लाह ताला अजर ऐं सवाब अता फरमाए हदीस वारी साईं फरमाए तसद्दक़ व अंत सहीहुन शहीहुन तक्शल फ़क्र व तअमुलुल गिना साईं फरमाए उन वक़्तु सदको करी अल्लाह ताला वटि सभिनी खां भलो सदको उहो आहे जो उन वक़्तु सदको करी जो तूं सेहतमंद हुजी ऐं माल जो हिर्स रखंदड़ हुजी मोहताजी जो तोखे ख़ौफ़ हुजे परेशानी हुजे शाहूकारी जी तमन्ना रखी त ॿिए खे न ॾियां मां पाण वटि रखां मां अमीर थियां पैसो हुजे मां पाण साहिब फितरे वठण जो हक़दार आहियां पर न ॾियां माण्हू मूंखे ॾियनि त मां पैसे वारो थियां पाण में शाहूकारी जी तमन्ना हुजे मोहताजी जो ख़ौफ़ हुजे उन वक़्तु तूं फितरो ख़ैरात कर इहो सभिनी खां भले में भली ख़ैरात आहे वरी मिस्कीन आहे पर फितरो अदा कर त इन में अल्लाह ताला तोखे अञा वधीक अजर वधीक सवाब अता फरमाईंदो ऐं फितरे जो मिक़दार केतिरो आहे फ़िक़े हनफ़ी मुताबिक़ सदक़े फितर जो मिक़दार तक़रीबन कणक जा 2.5 किलो कणक जा 2.5 किलो या कणक फरमायो आहे त पूरा 2 किलो या उनजी क़ीमत अदा कई वञे फ़िक़े हनफ़ी में आहे त तव्हां पूरा 2 किलो या 2.5 किलो रेट वठो बाज़ार में पंहिंजे शहर में माण्हू पुछा कंदा आहिनि साईं फितरो केतिरो वाजिबु आहे हाणे असां वटि आहे जो हिते मातरी में हिकिड़ो रेट आहे कणक जो त 200 रुपए जो फ़र्क़ु हैदराबाद में 200 रुपए फ़र्क़ु हूंदो आहे कराची में 200 रुपए फ़र्क़ु हूंदो आहे करबनातन शाह ऐं मुंहिंजा सखर गोटकी उन पासे वरी पंहिंजो रेट हूंदो आहे अलॻि किथे रेट किरी था पवनि किथे रेट चढ़ी था वञनि हर को पंहिंजे इलाइक़े पंहिंजे हिसाब सां पंहिंजे इलाइक़े में जांच लहे त कणक जो रेट छा आहे उन मुताबिक़ पंहिंजो फितरो अदा कंदो असांजे मातरी में मूं पंहिंजे इलाइक़े में साम्हूं वारे दरगाह जे कारखाने साम्हूं आहे दुकान उन खां मां पाण रेट पुछा कंदो आहियां पोइ पंहिंजी जमात खे ॿुधाईंदो आहियां त असां वटि हेतिरो रेट आहे हिन वक़्तु 240 रुपया सदक़े फितर आहे क़ीमत आहे 2.5 किलो कणक जी 240 रुपया अदा कंदो इहो कणक जे हिसाब सां पर जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे अमीर बणायो आहे साहिब वुसत बणायो आहे तव्हां खजूर या किशमिश जा 3.5 किलो खजूर किशमिश या जव उन जा 3.5 किलो जी क़ीमत अदा करो कणक जी 2.5 किलो उन ज़माने में कणक महांगी हुई खजूर सस्ती हुई हाणे हिन ज़माने में खजूर महांगी थी वई आहे ऐं साईं मुंहिंजा किशमिश महांगी थी वई आहे कणक सस्ती थी वई आहे पर रेट उहो आहे जेको मदीने वारे साईं जेको मुक़ररु थियल आहे रेट मथे चढ़ंदा थी सघे थो के ज़माने में खजूर सस्ती थी वञे कणक महांगी थी वञे या साईं मुंहिंजा किशमिश महांगी थी वञे खजूर सस्ती थी वञे उहो अलॻि आहे पर जेको निसाब मदीने वारे साईं मुक़ररु कयो आहे न उहो निसाब अदा करणो आहे ऐं फितरे जा मुस्तहिक केरु आहिनि कंहिंखे फितरो अदा कजे कंहिंखे फितरो ॾिजे इहो बि यादि रखो जेको ज़कात जो मुस्तहिक आहे उनखे ई फितरो ॾिनो वेंदो ज़कात जो जेको मुस्तहिक आहे उहो ई फितरे जो मुस्तहिक आहे यानी को ग़रीब मिस्कीन माण्हू आहे जेको साहिब इंसाफ़ न हुजे पाण ज़कात नथो अदा करे ऐं ग़रीब आहे मोहताज आहे त उनखे फितरो अदा कयो वेंदो ऐं फितरो पंहिंजे उसूल या पंहिंजे फुरूअ उसूल यानी पंहिंजे पीउ माउ ॾाॾे ॾाॾी या पंहिंजे फुरू पुट पोटे ॾोहिटे इन्हनि खे फितरो अदा करणु जाइज़ सम्झो था उन्हनि खे कोन ॾिबो
पंहिंजे अबे खे मिसकीन आहे पीउ खे फितरो ॾियां पीउ खे न ॾिबो, पुट त इहो मिसकीन आहे हिन खे फितरो ॾियां, धीउ मिसकीन आहे हिन खे फितरो ॾियां न ॾिबो। बाक़ी पंहिंजो ग़रीब भाउ आहे, ग़रीब भेनरूं आहिनि, चाचा आहिनि, मासात आहिनि, माउट आहिनि, ॿिया जेके ग़रीब मिसकीन आहिनि, इन्हनि खे फितरो ॾियो। इन में तव्हांखे अलाह ताला 3 अजुर अता फरमाईंदो। हिकिड़ो त फितरे जो सवाबु मिलंदो, ॿियो वरी अलाह तव्हांखे सिला रहमी जो सवाबु अता फरमाईंदो, माइट कढण जो सवाबु अता फरमाईंदो। ऐं जेकॾहिं तव्हां फितरो अदा कयो था त हिकिड़े माण्हू खे तव्हां सॼो फितरो अदा कयो तॾहिं जाइज़ आहे त उहो मोहताजी खां पाक थी वञे। पर पंहिंजो फितरो टोड़े मिसाल तौर 240 रुपया 20 रुपया हिकिड़े खे ॾिनऊं, 20 रुपया टे खे, 20 रुपया टे खे, ईअं ॾिनऊं, ईअं बि जाइज़ आहे, ईअं बि थी सघे। पर तव्हां सभिनी घर वारनि जा, मिसाल तौर हिकिड़ो माण्हू आहे, हुनजा 7 पुट आहिनि, नाबालिग ॿार आहिनि, उहो पंहिंजो ज़ालूं 3-4 ज़ालूं, त सभिनी जो फितरो गॾाए हिकिड़े ई माण्हू खे ॾेई छॾे, इहो बि जाइज़ आहे। इन में को हक़ न आहे। हिकिड़े माण्हू खे सभु फितरो ॾियो या फितरे खे कटे टोड़े घणनि खे ॾियो, इहो बि जाइज़ आहे। ऐं सदक़े फितर या ज़कात जो माल, फितरे जो माल कंहिं गैर मुस्लिम खे ॾियणु जाइज़ न आहे। गैर मुस्लिम खे फितरो न ॾिबो। उहो गैर मुस्लिम आहे सुवाल कयो, मूंखे फितरो अदा कयो। या हिकिड़ा अक्सर तौर ते माण्हू प्रोफेशनल भिकारी आहिनि, सॼो ॾींहुं घुर सुवाल कंदा आहिनि, उन्हनि खे बि फितरो न ॾिजे। फितरो उहो ज़ाया न थी वञे ॾियो, अलाह ताला पनाह में रखे जो फितरो ज़ाया थियण खां बचायो, ज़कात पंहिंजी ज़ाया थियण खां बचायो। जेके प्रोफेशनल तव्हांखे ख़बर आहे शहर में सॼो ॾींहुं ईंदा आहिनि पिनण जे लाइ, नंढा मोटा नौजवान हटा कटा मर्द औरतूं अक्सर तौर ते नज़र ईंदा आहिनि। या असांजे शहर में औरतूं जेके गैर मुस्लिम औरतूं पिन जूं रहंदियूं आहिनि, उहे बि अदा असांखे ज़कात ॾिजो, असांखे फितरो ॾिजो। फितरे जो नालो वठी हाणे हिन चइबो आहे फितरे जा पैसा हिनखे थो ॾियां, त इहो गैर मुस्लिम खे जेकॾहिं ॾिनई त कोन अदा थींदो। फितरो के मुस्लमान खे, अहिड़ो मुस्लमान जेको मोहताज हुजे, तलाश करे उन मोहताज खे फितरो ॾियणो आहे। जेकॾहिं तव्हां फितरे जी रक़म कंहिं अहिड़े दीनी मदरसे या रिफ़ाई इदारे खे ॾियो था जेके उहे पंहिंजे मदरसे जे तालिबनि जे मानी ऐं ख़ुराक जे मथां ख़र्च कनि था, त उन्हनि मदरसनि उन्हनि रिफ़ाई इदारनि खे ॾियणु जाइज़ आहे। पर उन उहो गौर फिक्र कयो वञे त हिन फितरे जी क़ीमत मां सीमट, लोहो, मटीरियल या मस्जिद जो सामान वठणु जाइज़ न आहे। अहिड़े माण्हू खे न ॾिबो जेको मस्जिद जे बाद फितरे जा पैसा ॾे त मां हिन मां मस्जिद जे लाइ सिम वठंदुसि, मस्जिद जे लाइ लोहो वठंदुसि, फितरे जा पैसा ॾे त मां हिन मां मस्जिद जो कमु कराईंदुसि, त इहो फितरो जाइज़ न आहे। फितरो ॾिबो खाइण पीअण या के मोहताज जी ज़ाती ज़रूरत जे पूरा करण जे लाइ। हा अलबत्ता हिन में हिकिड़ी इहा बयानु कजे या न कजे, छॾिया नथो बयानु कयां। अलाह ताला असांजे फितरनि खे महफ़ूज़ फरमाए, अलाह ताला असांखे फितरो अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांजे तमामु फितरनि खे ख़ैरातुनि खे पंहिंजी बारगाह में